मुफ्ती साहब, न्याणी पैसनि में वेचणो जाइज़ आहे? कुछ माण्हू पैसा वठी पंहिंजी न्याणी जो कंहिं सां निकाह कराइनि था, छा इहो जाइज़ आहे? इंसान जो सिर्फ़ हिकिड़ो उज़ु वेचण भी हराम आहे। हिकिड़ो उज़ु, हे मथे जा वार आहिनि न, असांजे कंहिं कम जा ई न आहिनि। उलमा फरमाइनि था इहे मथे जा वार कूड़ियल इहे वेचण भी हराम आहिनि। ऐं इंसान का फरोख्त जी शइ न आहे, का खपाइण या ख़रीद करण जी शइ न आहे। इंसान क़ाबिल एहतराम आहे। खपाई भी छा आहे? जेकी शइ इंसान जे इस्तेमाल जी हुजे, मिल्कियत हुजे। ही मोबाइल आहे, मोबाइल इस्तेमाल जी शइ आहे, मिल्कियत आहे। मां दुकानदार खां वरिती, उनखे पैसा ॾिना, हाणे ही मोबाइल मुंहिंजो आहे, इन में दुकानदार जो कोई ताल्लुक न आहे। न्याणी जेकॾहिं तव्हां विकिरे जी शइ सम्झी खपायो था, तव्हां उनखे पैसनि सां ॾिनी, त हाणे तव्हांजो न्याणी सां ताल्लुक ख़तम। जेकॾहिं दुनिया जे एतबार सां ॾिठो वञे, पोइ तव्हां न्याणी सां मिलण न वञो, न्याणी खे पंहिंजे घर न वठो, तव्हां वेचे छॾी, तव्हांखे पंहिंजा पैसा मिली विया, हाणे तव्हांजो ताल्लुक ख़तम। हाणे उहो निकाह करे या खपाए? मोबाइल मां खपाया, दुकानदार पुछा कंदो छो खपाई अॻिते, तोखे मां ॾिनो हुयो। मिल्कियत आहे न, शइ ख़रीद कई, हाणे मुंहिंजी शइ आहे। त इंसान फरोख्त जी शइ न आहे, खपाइण या वेचण जी शइ न आहे। इन न्याणी खे वेचे करे जेका पैसा वरिता अथनि, हर हिकिड़ो रुपयो हराम आहे। हिकु हिकु रुपयो हराम आहे। निकाह तव्हां करायो था, निकाह थी वेंदो, पर जेकी उन सूरत में तव्हां पैसा वरिता आहिनि उहे हराम आहिनि। ईअं न आहे त पैसनि जी सूरत में तव्हां न्याणी ॾिनी आहे, अॻिले निकाह कयो, निकाह न थींदो। निकाह थींदो, उन्हनि जो ताल्लुक बि जाइज़, उन्हनि जी औलाद बि जाइज़, पर जेके तव्हां पैसा वरिता आहिनि उहे हराम आहिनि। मुफ्ती साहब, स्टेट लाइफ इंश्योरेंस हिकु इदारो आहे जंहिंमें 50,000 फी किस्त जे हिसाब सां 7 किस्तूं जमा करायूं था, जेकी 3.5 लख बणनि थियूं। 20 सालनि खां बाद उहो इदारो असांखे 25 लख ॾे थो, छा इहो तरीक़ो जाइज़ आहे? स्टेट लाइफ इंश्योरेंस हिकु इदारो आहे जंहिंजो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां पंहिंजे जिस्मानी तहफ़ुज़ जे लाइ या कंहिं शइ जे तहफ़ुज़ जे लाइ उन्हनि सां मुआहिदो कयो था। त 20 सालनि ताईं मुंहिंजो तोसां मुआहिदो आहे, मां तोखे 7 किस्तूं ॾींदुसि, 50,000 जी किस्त। इन्हनि 20 सालनि जे अंदरि जेकॾहिं मूंखे कंहिं क़िस्म जो को नुक़सान थियो, त उन नुक़सान जो इज़ालो भरपाई इहो इदारो कंदो। इहा आहे जिस्मानी इंश्योरेंस। शरीयत जी नज़र में इहा जाइज़ न आहे। वजह छा आहे त इन में हिकिड़ी जुआ आहे ऐं ॿियो सूद आहे। सूद कीअं आहे? तव्हां उनखे 7 किस्तूं ॾिनियूं, जेके 3.5 लख बणिया। 20 सालनि खां बाद तव्हां उनखां 25 लख वठो था, छाजे लाइ? तव्हां उनखे जमा कराया आहिनि 3.5 लख रुपया, तव्हांखे उहे ॾियनि था 25 लख रुपया, मथी सॼी रक़म हराम आहे, सूद आहे। छो त तव्हां उन सां को कारोबार न कयो आहे, का तिजारत न कई आहे। ईअं न जो तव्हां उनखे 3.5 लख ॾिना आहिनि, हे वटि पैसा, इन में ढोर वठी करे पाल उनखे खपाए, पोइ आमदनी जेकी थींदी प्रॉफिट में आदियत, कारोबार त न आहे न। तव्हां उनखे सिर्फ़ु किस्तूं ॾिनियूं आहिनि, उन पैसा काॾे क्या तव्हांखे ख़बर ई न आहे। सिर्फ़ु 20 सालनि खां बाद तव्हांखे 25 लख ॾे थो, इहो सूदी निज़ाम आहे, इहो हराम आहे। ऐं ॿियो इन में जुआ जो उनसर आहे। छो त 20 सालनि ताईं कंहिंखे ख़बर त कॾहिं तोखे नुक़सानु ईंदो, कॾहिं तुंहिंजो एक्सीडेंट थींदो, कॾहिं तूं बीमार थींदे, कॾहिं तुंहिंजी मौत वाक़ई थींदी। हिकिड़ी जुआ आहे न। इन जुआ में इदारे खे बि नुक़सानु अची सघे थो ऐं उन मालिक खे बि नुक़सानु अची सघे थो। इन्ही ॿिन्हिनि ख़राबियुनि जे करे लाइफ स्टेट इंश्योरेंस हराम आहे। मुफ्ती साहब, मां हिकु मोबाइल टावर जो गार्ड आहियां। मैनेजर साहब 7 कलाक टावर हलाइण लाइ 30 लीटर तेल मोकिले ऐं टावर 30 लीटर में 9 या 10 कलाक थो हले। हाणे मथियां 3 कलाकनि जो तेल
बचाए असां विकिणे सघूं था। अच्छा, जेके ये मोबाइल जा टावर हूंदा आहिनि न, ये हलंदा आहिनि जनरेटर ते। पोइ सवाल करण वारे जो सवाल इहो आहे त जेको उन टावर जो हलाईंदड़ आहे, जंहिंजे ज़िम्मे टावर हलाइण जो ठीको आहे, उहो 30 लीटर तेल थो मोकिले त 7 कलाक इहो टावर हलंदड़ हुजे। हाणे चवण वारे जो मक़सदु इहो आहे त 30 लीटरनि में असां उनखे 10 कलाक बि हलाए सघूं था। त हाणे जेका मथियां कलाक आहिनि उन्हनि जे बराबरि तेल बचाए करे असां पंहिंजे इस्तेमाल में आणियूं, वेचूं, खाऊं, त इहो असांजे लाइ जाइज़ आहे या न? त इन जी शरई सूरत इहो आहे त जेके मथी बचत आहे, प्रॉफिट आहे, इहो तव्हां मेजर खे धोखो ॾियो था पिया। जेको तव्हां ॾे 30 लीटर तेल थो मोकिले, तव्हां उनखे धोखो ॾियो था, उन सां फराड कयो था, उन सां बेईमानी कयो था। फराड ऐं बेईमानी जी सूरत में जेकी आमदनी हूंदी आहे उहा हराम। तव्हां उनखे इतिला ॾियो त तव्हां जेको 30 लीटर तेल मोकिलियो था उहो 7 जे बजाए 10 कलाक हले थो। या त तूं पंहिंजी रज़ामंदी सां 2-3 लीटर असांखे फ्री में ॾे, या तूं असांखे तेल घटि मोकिल ताकि 7 कलाक पूरा थियनि। त उनखे इन शइ जो इल्मु हुजे जेको तव्हां ॾे तेल मोकिले थो, उनखे ख़बर ई न आहे, तव्हां उन सां फराड कयो था, त फराड जी सूरत में आमदनी जाइज़ न आहे। साईं, असां वटि हिकु फ़क़ीर अचे थो जेको असांजा हथ ॾिसी असांजो मुस्तक़बिल ॿुधाए थो। छा इनखे हथ ॾेखारे मुस्तक़बिल मालूम करणु जाइज़ आहे? सभ खां पहिरियों उन फ़क़ीर खे चओ पंहिंजो हथ ॾिसी पंहिंजो मुस्तक़बिल ॿुधाए त तूं अञा केतिरा साल पिनंदे। जंहिंखे पंहिंजे मुस्तक़बिल जी ख़बर न आहे त मां केतिरा साल दर दर पिनंदुसि, उहो ॿियनि खे मुस्तक़बिल ॿुधाए थो। अहिड़ो अक़ीदो रखणु, अहिड़नि माण्हुनि ॾे वञणु शरीयत में जाइज़ न आहे। नबी साईं जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे, नबी साईं फरमायो 3 कम जंहिं शख़्स कया, 3 कम। पहिरियों कम, जेको हैज़ जी कंडीशन में घरवारी ॾे वियो। ॿियों कम, जेको पोएं रस्ते घरवारी ॾे वियो। टियों कम, जेको कंहिं नजूमी वटि हथ ॾेखारे मुस्तक़बिल पुछण वियो। सोने नबी साईं फरमायो 3 शख़्स ईअं आहिनि जीअं इहे मुंहिंजे दीन जा इनकारी आहिनि। 3 माण्हू नबी साईं जे दीन जा इनकारी सॾिबा आहिनि, जेके इहे 3 कम कनि था। नजूमी वटि वञण बि हराम आहे। ॿी हदीस में नबी साईं फरमायो जेको अहिड़े नजूमी वटि वेंदो, उन जी ॻाल्हि जी तस्दीक कंदो, 40 ॾींहंनि ताईं उन जी नमाज़ क़बूल न आहे। त अहिड़े कंहिं बि शख़्स वटि न वञो जेको हथ ॾिसी मुस्तक़बिल ॿुधाए। मुफ़्ती साहब मुड़ुस कावड़ में ज़ाल खे चए तूं मुंहिंजे घरां निकिरी वञ, मुंहिंजी ज़िंदगी खां निकिरी वञ, छा इन्ही लफ़्ज़नि सां तलाक थींदी? जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे कावड़ में या कंहिं बि हालत में चए थो तूं मुंहिंजे घरां निकिरी वञ, मुंहिंजी ज़िंदगी खां निकिरी वञ, तुंहिंजो मुंहिंजो कोई ताल्लुक़ न आहे, त इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे सरीह तलाक जा लफ़्ज़ न आहिनि। इहे लफ़्ज़ किनाया अल्फाज़ आहिनि, सरीह लफ़्ज़ तलाक जे लाइ इहे न आहिनि। इन में शरीयत जो उसूल इहो आहे त जॾहिं तव्हां इहे लफ़्ज़ इस्तेमाल कयो था, तव्हांजी नीयत ऐं इरादो छा आहे? जेकॾहिं इन लफ़्ज़नि में तव्हांजो इरादो आहे त मां घरवारी खे तलाक ॾियां, तलाक जी नीयत सां, तलाक जे इरादे सां तव्हां घरवारी खे चओ था निकिरी वञ मुंहिंजी ज़िंदगी खां, पोइ हिकिड़ी तलाक वाक़ई थींदी। जॾहिं इरादो नीयत इहा हुजे त मां हिनखे तलाक ॾियां, जेकॾहिं इहा नीयत न आहे त पोइ ॾींहं में 10 दफ़ा घरों कढोसि तलाक न थींदी। इहे लफ़्ज़नि सां तलाक न थींदी जेकॾहिं नीयत न हुजे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़।